अस्सलाम स्टूडेंट्स, तव्हांखे सेल जे बारे में ॿुधाईंदुसि त सेल छा आहे। तमामु आम टॉपिक आहे। असां 6, 7, 8 क्लास में 9th क्लास जी बायोलॉजी में पढ़ंदा रहंदा आहियूं त सेल छा आहे। सभिनी खां पहिरीं सेल जी डेफिनेशन आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त सेल जी डेफिनेशन छा आहे, ऐं उन खां पोइ वरी उन जे बारे में तव्हांखे ईज़ी वर्ड्स में ॿुधाईंदुसि त सेल छा थींदो आहे। त सेल जी डेफिनेशन आहे, cell is the basic unit of life, या cell is the basic structural and functional unit of the life or living things। मतलब इहो त जेको सेल आहे, जंहिंखे असां सिंधी में जीवगड़ो चवंदा आहियूं, उहो इंसाननि जी, जानवर जी, त जेके बि साहवार आहिनि उन्हनि जो बेसिक यूनिट हूंदो, उन्हनि जो बुनियादी एको हूंदो आहे। स्ट्रक्चरल बि ऐं फंक्शनल बि। स्ट्रक्चरल ऐं फंक्शनल सां छा मुराद आहे? स्ट्रक्चरल जो मतिलबु आहे त जेके बि जानदार ठहिया आहिनि उहे सेल जा ठहियल आहिनि, ऐं प्लस में फंक्शनल जो मतिलबु इहो त जेके जानदार कमकार कनि था। कहिड़ा कमकार कनि था? ग्रोथ कनि था, फूड डाइजेशन थिए थी, इन खां अलावा एनर्जी रिलीज़ थिए थी, इन खां अलावा जेके बि सेंसिस असांजा कमु कनि था, या जेके बि जानदार जेके बि कमकार कनि था, चुरपुर कनि था, सोचीनि था, ॾिसनि था, ॿुधनि था, इहे सभु कुझु सेल जी बदौलत थींदा आहिनि। त इन हवाले सां असां हिनखे स्ट्रक्चरल ऐं फंक्शनल यूनिट चवंदा आहियूं। हाणे वधीक तव्हांखे ॿुधाईंदो त सेल जेको आहे, जो जीवगड़ो जेको आहे, त अलाह साईं जेके बि जानदार ठाहिया आहिनि त उहो हुनजो बुनियादी तौर ते स्टार्टिंग मां उहो ई ठहियल आहे। मतिलबु त जेके बि असां पंहिंजी जेकॾहिं पूरी लाइफ खे कंहिं बि जानदार खे ॾिसंदासीं त बेसिक उहो ई थींदी आहे। जीअं हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, हिकिड़ी वॾी बिल्डिंग आहे, त उहो जेकी वॾी बिल्डिंग आहे त हुन में तव्हां ॾिसो था त उहो वॾी बिल्डिंग में दीवारूं बि आहिनि, बाउंड्री वॉल बि आहे, गेट बि लॻल आहे, त रूम्स बि आहिनि, किचन बि आहे, वॉशरूम्स बि आहिनि, सभु कुझु इहे मिली करे हिकु बिल्डिंग ठाहिनि था। पर हू बिल्डिंग ठही कीअं, स्टार्टिंग कीअं थी? त सभिनी खां पहिरीं हुनजी बुनियाद रखियो वियो, ऐं बुनियाद में हिकिड़ी जेकी ब्रिक जेकी सिर आहे उहो रखी वई। हाणे पूरियूं सिरूं जेके बि ब्रिक्स जेके आहिनि उहे इस्तेमालु थियनि थियूं दीवारनि में, रूम्स जेके आहिनि, वॉशरूम्स, किचन, उन जूं जेके बि दीवारूं आहिनि सभिनी में उहा जेके आहे ब्रिक आहे, सिर जेकी आहे उहो इस्तेमालु कई वञे थी। त उहो हुनजो जीअं बेसिक जेको बिल्डिंग जो यूनिट उहो ब्रिक अथई, हिकिड़ी सिर अथई, उहो जेको मिली करे दीवारूं ठहियूं, उहे दीवारूं मिली करे वरी रूम ठहियो, ऐं उहो रूम 3-4 रूम उनखे बाउंड्री वॉल लॻो त उहो हिकिड़ी पूरी बिल्डिंग ठही वई। त अहिड़े तरीक़े सां जेको सेल आहे उहो जेके बि जानदार आहिनि, उनजा जेके ऑर्गन्स आहिनि, जेके उज़वा आहिनि, उहो सभु कुझु उहो उन्हनि जा ई ठहियल हूंदा आहिनि, सेल जा ठहियल हूंदा आहिनि। ऐं सेल मिली करे तव्हांखे ख़बर आहे टिश्यूज़ ठाहिनि था, टिश्यूज़ मिली करे वरी को ऑर्गन ठाहिनि था, ऐं ऑर्गन मिली करे सिस्टम ठाहिनि था, ऐं सिस्टम जेको आहे मिली करे उहे जानदार ठाहिनि था। इन जे बारे में वधीक तव्हांखे ॿुधाईंदुसि, पर पाण वरी अचूं था वापसि पंहिंजे सेल जे बारे में। त इंसानु जेको बि कमु करे थो, जानदार जेको बि कमु करे थो, सोचे थो, हले थो, इवन एतिरे क़दुरु जेके सेल कमु कनि था, एतिरे क़दुरु जो इंसानु जॾहिं सुतो पियो आहे, जेको ख़्वाबु ॾिसे थो उहो बि सेल जी बदौलत थिए थो। इंसान जे दिमाग़ में का ॻाल्हि सोचे थो उहो बि सेल जे बदौलत आहिनि। हाणे सेल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थींदा आहिनि, ऐं करोड़नि जी तइदाद में हूंदा आहिनि। इहे सेल जेके इंसान में, जानवरनि में, ॿूटनि में, जीतनि में, पखियुनि में, इहे जेके थियनि था तमामु अलॻि अलॻि क़िस्मनि जो, सभिनी जो अलॻि अलॻि फंक्शन आहे, ऐं सभिनी जी अलॻि अलॻि शेप आहे, मुख़्तलिफ़ शेप आहे। पर जेकी बनावट आहे उहो बुनियादी तौर ते थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। कुझु सेल जे बारे में उहो तव्हांखे अॻिते हली ॿुधाईंदुसि, त तव्हांखे ख़बर पइजी वई, तव्हां अंडरस्टैंड करे विया हूंदा त सेल जीवगड़ो छा थींदो आहे। हाणे जेके जानदार आहिनि उहे जेके सेल जे बुनियाद ते ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि मल्टी सेल्युलर, ऐं ॿिया हूंदा आहिनि यूनिसेल्युलर। त मल्टी सेल्युलर उहे थींदा आहिनि जंहिंमें ज़्यादा जीवगड़ा हुजनि, जंहिंमें ज़्यादा सेल हुजनि, मतिलबु हिक खां वधीक सेल, जेके बि जानदार हिक खां वधीक सेल रखनि था, जीवगड़ो रखनि था, त हुनखे मल्टी सेल्युलर चइबो आहे। जॾहिं त के अहिड़ा बि जानदार आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेल जा ठहियल, हिकु जीवगड़े जा ठहियल आहिनि, त उन्हनि खे यूनिसेल्युलर चइबो आहे। ऐं यूनिसेल्युलर जा एग्ज़ाम्पल जीअं एमोबा, यूग्लिना, जेके बैक्टीरियाज़ वग़ैरह जेके बि आहिनि उहे तक़रीबन सभई यूनिसेल्युलर थियनि था, मतिलबु त हिकु सेल वारा थियनि था। जॾहिं त इंसान आहे, पखी आहिनि, या ॿिया जानवर आहिनि, या ॿूटा आहिनि, उहे मल्टी सेल्युलर यानी ज़्यादा जीवगड़नि जा ठहियल हूंदा आहिनि।